अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंहिं बाने ते राज़ी थी ऐं उनखे जन्नत जो दरवाज़ो ॾिसण नसीब कंदो आहे उन जे लबन खे मुंहिंजो रब पंहिंजे महबूब जे दुरूद लाइ क़बूल फरमाईंदो। अल्लाह ताला महबूब जे दुरूद जी तौफ़ीक़ कंहिंखे ॾींदो आहे जो जंहिंखे अल्लाह जन्नत जा दरवाज़ा ॾेखारण नसीब कंदो आहे। जन्नत कंहिंखे नसीब थींदी आहे जो जंहिंजे लाइ अल्लाह छोटकारे जा दरड़ा खोले छॾींदो आहे। जंहिंखे मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे रज़ा वारे मक़ाम
जन्नत खां दूर रखण चाहींदो आ त उन जे दिल ऐं ज़ुबान खां मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जे दुरूद खे दूर करे छॾींदो आ। हाणे तव्हां सां हिकिड़े मिनट लाइ अंदाज़ो लगायूं त तव्हां असांजी दिल ऐं ज़ुबान जेकॾहिं शौक़ सां महबूब ते दुरूद पढ़े ऐं ज़ुबान पढ़े दिल खे तस्कीन मिले सुकून मिले त पक सम्झो त हा यार जन्नत वारनि सां असांजो वास्तो मौजूद आहे। पर जे ज़ुबान थोड़ी लड़खड़ाइजी वञे ऐं दिल के तस्कीन न मिले त पो यकीन समझो त न यार असांजो ताल्लुक कंहिं ॿी क़ौम सां आहे। मां दुरूद पढ़ां थो पो तव्हां पंहिंजे पाण खां पुछी पो तव्हांजी मर्ज़ी आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, मुझे बेनियाज रब जा करोड़े करम जह बेनियाज रब तवां सां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे ज़िक्र जे लाइ पंहिंजे महबूब जे दुरूद जे लाइ ऐं पंहिंजे महबूब जे बचड़नि जे प्यार जे लाइ पंहिंजे महबूब जे आशिकन सहाबा जे मुंहिंजा दोस्त अकीदत ऐं मोहब्बत जे लाइ औलिया अल्लाह जे निस्बत जे लाइ ज़िंदगीअ में अल्लाह जी ज़ात कुछ लम्हात नसीब कया हन जन जो हिकड़ो ही मकसद आ त जो अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब ऐं उन जे बचड़नि जो शान ॿुधूं त दिल ठरे मन वाग मदीने ॻाल्हायो। ओ गोठ हसन जमाली वारो पुराणो दीवाना हो मुझे महबूब जा एडी वडी जमायत ए कटड़ो दिसी लगे थो त अग में भी हिन जगह ते एकड़ो दफो अचणो थियो आ। इन कटड़े में महसूस थे तो प्यारा दोस्तों अज ही महफिल इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम हसन अलैहिस्सलाम व शहीदान करबला जे मौजू ते मोहतरम जाफर अली जमाली ज़ीशान अली जमाली ऐं उन्हनि जे दोस्तन गॾिजी करे अज जिक्र मुझे महबूब जे बचड़न जे ॿुधण जे लाइ महफिल सजाई आ। उन्हनि खे भी जस्सा हिन जमायत खे भी जस्सा जो ॿिन ॾींहनि जे प्रोग्राम मिलण ते माशाअल्लाह हेतरी जमायत गॾ थी आ। इन जमायत जो गॾ हुजण इहो सबूत आ त मुंहिंजा मौला तू भी ॾिसींदो तुंहिंजा मलाइका भी ॾिसंदा सब मुंहिंजे महबूब जे बचड़नि जा दीवाना इंशाअल्लाह ताला गोठ हसन जमाली जे अंदर दोस्तन जे दावत ते आया हूं इंशाअल्लाह ताला महबूब रब्बुल आलमीन जे बचड़न जो शान ऐं अल्लाह जो कुरान खोले खोले पढ़ंदासी चो इंशाअल्लाह ताला। छा ख्याल आ भला शेर पैर का पहिरीं हिकड़ी गाल पूछा घणो कुरान ॿुधण था चाहियो या घणो किस्सा ॿुधण था चाहियो? सभई ॿुधे ॿ टे चवंदा त कुरान 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 मुंह ते घुमे गाल खोले कयो कौन था ॿुधायो चयो महबूब जे बचड़न जो शान ॿुधण था चाहियो पोइ कुरान ॿुधायो या किस्सा ॿुधायो इयं ही जी मुझा दोस्त माहौल बहराड़ीअ जो पर शेर उर्दू अल्लाह कलो समझ में अचे वेंदो हिन शेर सां महफिल जो आगाज तो कजे अदा। जहीं दसर नेज़े ते चढ़ी आए ओ
नवासा पाक रसूल दाए जहीं दसर ने ज़ेते चढ़िया ओ नवासा पाक रसूल दाए ये पाक अली दा जानिए ये पाक अली दा जानिए सुख चैन पाक बतूल दाए जहीं दसर ने ज़ेते चढ़िया ओ नवासा पाक रसूल दाए नहीं शौक हुसैन नू शाहीदा नहीं तख्त हुसैन नू चाहिदा नहीं शौक हुसैन नू शाहीदा ना तख्त हुसैन नू चाहिदा ना यजीद रहा ना वो तख्त रहा ना यजीद रहा ना वो तख्त रहा चौ झंडा अजवी हुसैन दा झुलदाए ना यजीद रहा ना वो तख्त रहा ना यजीद रहा ना वो तख्त रहा झंडा अजवी हुसैन दा झुलदाए ये पाक अली दा जानिए सुख चैन पाक बतूल दाए जहीं दसर ने ज़ेते चढ़िया ओ नवासा पाक गुनगुनाए तो मज़ो अचे नालो गंढरा है ॾिसण वारा ॾिसनी पिया लिखण वारा लिखनी पिया ॻाल्हि सम्झो पिया न ॾिसण वारा ॾिसन पिया लिखण वारा लिखन पिया जंहिं दसर ने ज़ेते चढ़िया ओ नवासा पाक रसूल दाए ओ नवासा पाक जेड़ा नाल हसनैन वफा चा करे जेड़ा बिन्त बतूल नाल जफा ना करे जेड़ा नाल हसनैन वफा चा करे जेड़ा बिन्त बतूल नाल जफा ना करे गल लिख दे दिल दी तख्ती ते गल लिख दे दिल दी तख्ती ते रब उदी नमाज कबूल दाए गल लिख दे दिल दी तख्ती ते
रब उहदी नमाज कबूल दाए, क्योंकि ये पाक अली दा जानिए, सुख चैन पाक बतूल दाए। जहिंदा सर नेज़े ते चढ़िया ओ नवासा पाक रसूल दाए। मुझे सुनी करीम रब पंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वालो, ऐ ईमान वालो, केर फरमाए रहे हो रब्बुल आलमीन, गालायो केर फरमाए रहे हो रब्बुल आलमीन, खालिक कायनात, कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो खल्की दड़ रब, मुशरिकन जो पैदा कंदड़ रब, मजूसन जो पैदा कंदड़ रब, मुर्तदन के पैदा कंदड़ रब, मुनाफिकन के पैदा कंदड़ रब, इंसानन के पैदा कंदड़ रब, मोमिनन के पैदा कंदड़ रब, आशिकन के पैदा कंदड़ रब, दीवानन के पैदा कंदड़ रब, पैदा त सभिनी खे कंदड़ा, पर मुझो करीम रब प्यार कहसा कहसा कंदो आ। पैदा त सभिनी खे कई, पैदा त सभिनी खे कई, पर प्यार कहसा कई। हिकड़े जुमले में गाल के समेटे चवा, मुझे बेनियाज़ रब फरमायो, मां अल्लाह प्यारो उन सां कयो आ जंहिंखे मां अल्लाह पंहिंजो वहदहू ला शरीक हुजण नसीब कयो आ। वरी जुमलो दोहराया, अल्लाह प्यार कंहिंखे नसीब कयो आ, जंहिंखे गालायो जंहिंखे वहदहू ला शरीक हुजण अकीदे में नसीब कयो आ। वहदहू ला शरीक हुजण अकीदो कंहिंखे रब नसीब कयो आ। चो जेको कायनात जो इंसान जंहिं भी अल्लाह जे नबीअ जो गुलाम थियो आ, रब उनखे वहदहू ला शरीक थी मिलियो आ। अल्लाह जे वहदानियत जो इकरार फकत उन्हनि इंसाननि कयो आ जिनखे मुझे बेनियाज़ रब पंहिंजे प्यारे अंबिया जे उम्मती हुजण जो एज़ाज़ अता फरमायो आ। जेके अल्लाह जे नबीअ खे मञण वारा, उहे अल्लाह जे ज़ात खे वहदहू ला शरीक मञण वारा। मुझा दोस्त अजीज उन्हनि मां वरी अल्लाह चूंडिया तमाम अंबिया के अल्लाह इज्जत वारो बनायो। उन्हनि अंबिया मां वरी मौला तुझे मुझे महबूब के आला बनायो, इमामुल अंबिया बनायो। कायनात जा तमाम अंबिया जहज़ात जे करे उथी भी इस्तक़बाल कंदा हुआ, उन ज़ात जो नालो बियो नाहे जो इमामुल अंबिया सुनो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह आहे। जंहिं महबूब जो
बी इस्तक़बाल इमामुल अंबिया का रब करायो मता ज़िन में ख्याल चई अंबिया अग में दुनिया के छॾे वया बी इस्तक़बाल कीअं थियो हिकड़े जुमले में चवां जॾहिं मेराज जे रात के आॾो रखंदे त मस्जिद अक़सा जे अंदर अल्लाह जे ज़ात तमाम अंबिया के न रुॻी इस्तक़बाल करायो पर मुझे महबूब जे आमद जो इंतजार भी करायो तमाम अंबिया जे अचण जो इंतजार कन जे दीदार जी तमन्ना कन उनके मोहम्मद सुनो चइबो आ गौर सां ॿुधजां पर जे अचण जो मुझो मुस्तफा इंतजार करे ऐं जे अचण जे ला मुझो मुस्तफा दुआ घुरे चो उनके सुनो अली चइबो आ गाल दलीलन सां हलंदी बग़ैर दलील जे ठकाव हणण ईंदा ई नाहिनि गाल तस्दीक सां कबी कीअं चयूं चवंदो हला वरी जुमलो चवां जंहिंजे लाइ तमाम अंबिया खे अल्लाह इंतजार कराए जंहिंजे दीदार जी दुआ अंबिया घुरन उनखे मुहम्मदुर रसूलुल्लाह चइबो आहे पर जंहिंजे लाइ मदीने जो मीर दुआ घुरे जे अचण जो मुझो मुस्तफा इंतजार करे उनखे अली असदुल्लाह चइबो आ चो त फ़कीर दलील ने तमाम महबूब जी हदीस पढ़ा जंहिंमें मुझे महबूब मुस्तफा शेर खुदा के मोकिलियो भी पाणा सुने शेर खुदा कुछ ॾींहं लाता अचण में देर कई मुझे मुस्तफा दुआ घुरी अल्लाहुम्मा ला तुमितनी हत्ता तुरियनी अलिया करीम रब ओ मुझा करीम रब तेस ताईं मां महबूब खे पाण दे सदड़ो न कजा जेस ताईं अली मोटी अचे मां मुस्तफा पंहिंजे अलीअ खे ॾिसी खुश न थी पवां हाँ मुझा दोस्त आस्ते आस्ते मंजिल प मंजिल वठंदो हला छो त अली छाहे एको खुदा जाने ॿियो मुस्तफा जाने महबूब मुस्तफा छाहे एको मुस्तफा जाने ॿियो खुदा जाने हाँ मुझा दोस्त अजीज हसन हुसैन चाहे जो हिकड़ी अम्मा बतूल जाने ॿियो अली जाने टियों मुस्तफा जाने चौथों रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे कुदरत में पाण पियो जाने इहो ई सबबा जो कायनात जे अंदर सब खां वधीक इज्जत ऐं अदब हसनैन करीमैन जो कयो वा त मुझे मुस्तफा जे सहाबा कयो वा गाल बिना दलील जे न हलंदी लेकिन मुझा दोस्त अजीज मकसद के वधाईंदो हला जंहिंजे लाइ अंबिया इंतजार कन उनखे छा चइबो आहे ॻाल्हायो त ॻाल्हाईंदो त पोइ तव्हां छा सम्झो जंहिंजे लाइ अंबिया इंतजार कन उनखे छा चइबो आहे भला जो इमामुल अंबिया चइबो आहे इमामुल अंबिया चइबो आहे जंहिंजे लाइ मुझो मुस्तफा इंतजार करे उनखे छा चइबो आहे जो इमामुल औलिया चइबो आहे जुबान खोले चो याद रखी छद अलीअ जो जिक्र करण इबादत आहे अलीअ जो जिक्र करण इबादत आहे अलीअ सां प्यार करण
इबादत अली जो चेहरो ॾिसण इबादत अञा जे करे वधी चवां वधी जुमलो चवण दे त अली जो ज़िक्र अली जी मनकबत अली जो प्यार अली जो इश्क रुगी इबादत ना है पर मुझा दोस्त अजीज कीमिया है कीमिया छाखे चेबो आ जो जेको लोह ऐं सोन के परे खां ठड़काए पतरो कंदो आ त ही कूड़ो लोह आ ही सच्चो सोन आ अली ओहो आ मां नथो चवां मां त सजण साईं जो गुलाम रुगी अर्ज़ थो कयां मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जॾहिं मोमिन ऐं मुनाफिक जी पहचान करनी हुजे त मुझे भा अली के याद करे वडो नारो हण त ख़बर पवे मोमिन के राई कुंड में भाड़ियो केर वेठो यह सच्ची गाल यो अहले सुन्नत जो अकीदो अजो गन्न खोले बुधो तो अहले सुन्नत जो अकीदो छा है मां दावा सा तो चवा त हिन ज़मीन जे तख्ते ते एक वाहिद अहले सुन्नत जेके मुझे रब इहो एजाज बख्शो आ जेते अल्लाह पांजो करम फरमायो आ तमाम अंबिया जी मोहब्बत तमाम अंबिया सा अकीदत अहले सुन्नत वटा आले रसूल सा प्यार अहले सुन्नत वटा असहाबे रसूल सा प्यार अहले सुन्नत वटा औलिया अल्लाह सा निस्बत अहले सुन्नत वटा यानी अल्लाह जो जेतिरियूं भी ज़मीन ते नेमतूं हन उन्हनि सभिनी सां रब प्यार नसीब कयो आ त अहले सुन्नत खे नसीब दलील नी दो हलंदुम जो तमाजे सामो जेको फकीर वेठो आ उन जो ताल्लुक भी अहले सुन्नत सा है के अल्लाह जे कामिल वली सजन साईं जो गुलाम है अजो कुरान ॿुधंदो वञ अञा त ही तोखे मां दीनी तौर ते तैयार पियो कयां ओ हसन जमाली वारा एतिरो कुरान ॿुधाईंदो मई इंशाअल्लाह ताला अहिड़ो शान ॿुधाईंदो मई हसनैन करीमैन जो ईंदड़ साल ताईं याद कंदे ऐं चवंदे त हा अगर इमामन जो शान बुधड़ो थो त अहले सुन्नत जे आलिम खां बुधो छो त अहले सुन्नत वारा उहे थई दीवाना जेके इमाम हुसैन सां गॾु इमाम हसन जो शान भी गाईंदा मुसलमान याद रखी छड़जा लेकिन मुखे आस्ते आस्ते वधण दे जेको तमाम अंबिया जे जो इंतजार कन उनके छा चइबो आ जवाब दियो जो इमामुल अंबिया ॻाल्हाईंदा चो पर जो महबूब मदीने जो मीर इमामुल अंबिया जो इंतजार करे उन जो उनके छा चइबो आ चो इमामुल औलिया चो इमामुल औलिया अजीज़ान मन ओ मुझा दोस्त अजीज जे ला मुझो महबूब दुआ करे उनके इमामुल औलिया चइबो आ जे अचण जो इंतजार करे उनके इमामुल औलिया चइबो आ जे अचण जो इंतजार अंबिया कल उनके इमामुल अंबिया चइबो आ जे अचण जो इंतजार इमामुल अंबिया करे उनके इमामुल औलिया चइबो आ जेके ॾिसी करे अंबिया भी इस्तक़बाल कल उनके इमामुल अंबिया चइबो आ पर इमामुल अंबिया जेके ॾिसी भी इस्तक़बाल करे जो उनके हसन ऐं हुसैन जी अंबड़ सॼो वेंदो आ मुझो मदीने जो मीर कंहिंजो इस्तक़बाल कंदो आ दुनिया जे मुअर्रिखन लिखियो दुनिया जे तारीख़ुन लिखियो तारीख़ तिबरी लिखियो तारीख़ इब्ने जोज़ी लिखियो दुनिया जे तारीख़ुन लिखियो हर ॻाल्हि जो नंबर नोट कयो मगर अॼु ॾींहं ते दुनिया जी का तारीख़ इहो ॿुधाए न सघी आ त मुझो महबूब केतिरा दफ़ा हसन ऐं हुसैन जे अंबड़ जे इस्तक़बाल में उथी बीठो आ अजु ॾींहं ताईं केर भी ॿुधाए न सघियो आ यानी एतिरो इहो राज़ आ जो इन राज़ खे हिकिड़ो ख़ुदा ॼाणंदो आ ॿियो मदीने जो घोट पाण ॼाणंदो आ
जेकॾहिं हिकिड़े जुमले में चवा महबूब भी इस्तक़बाल कयो मुझी अम्मा फातिमा ज़हरा हसनैन करीमैन जी जल अमड़ पंहिंजे वफ़ा जो सबूत कीअं ॾिनो हिकिड़ो जुमलो जी मां तोखे ॿुधायां जंहिं वक़्त में हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जो निकाह थी रहियो अच्छा ॻाल्हायो छा थी रहियो आहे मता समझो त करबला कोन पढ़ंदुसि इंशाअल्लाह करबला पढ़ंदुसि लेकिन गौर सां ॿुध जॾहिं इमाम सुणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो निकाह थी रहियो आहे अहले सुन्नत जे अकीदे सां चवण दे कायनात जे अंदर फर्श ते निकाह सब कंहिंजो थियो आहे पर जंहिंजो हिकिड़े ई टाइम ते फर्श ऐं अर्श ते थी रहियो आहे ओहो अलीउल मुर्तज़ा ऐं अम्मा फातिमा ज़हरा जो थी रहियो आहे चओ त दलील ॾे या रसूल हक़ चारी उमड़ में कुराड़ा थिया हूं त परवाह न है अहले सुन्नत जे सीने में अज भी दर्द मौजूद आहे साईं कुराड़ो थियो तो वडी गाल ना है पर जेकर दर्द आ ओ छुपण जो हरगिज़ ना है अजीजा ने मन गौर कर चौ दलील दे राज पर ताहिरी फकीर त फकीर दलील तो खे दई बुधाए जह वक्त में अल्लाह अल्लाह अजीब मज़ो आ जने हसन हुसैन जे अमड़े अबे जो निकाह थी रहियो मुझो मदीने जो ताजदार तो पुछयो मुझी बचड़ी जी कया मुझा सोना बाबा मुझी बचड़ी हे तेरे हक महर में मिसाल तो जा 100 दीनार या 100 दिरहम हक महर में अली कबूला अम्मा जो जवाब बुध मुझा आका निकाह में सुनो अलीउल मुर्तज़ा कबूला मगर हक महर कबूल ना है महबूब मोटी अचन था बचड़ी पीणो हक महर अग में 100 हुयो त भला 500 दिरहम कबूल ओ मुझा दिल पर बाबा निकाह में शेर खुदा कबूला मगर हक महर कबूल ना है जॾहिं टियों दफ़ो महबूब अञा इरादो था कनि जेको मालिक खालिक कायनात जो परवरदिगार जिब्रील के मोकलींदो आ जिब्रील देर न कर मुझे पीरीअ जे दरबार में अर्ज कर सुना इन जोड़े जे निकाह जो हुकुम भी मथे थियो आ त जो हक महर भी मथो मिली रहियो आ ओ मुझा महबूब पंजे बचड़ी अखा पुछ जुबान सा घुरे हक महर छा खपे जे शेर खुमार रब जे शेर के कबूल कयो हक महर मा अल्लाह दियण वारो हां खबर थई त हसनैन करीमैन जे अम्मा हक महर केड़ो घुरियो तुजी मुजी न्याणी होजे हैं सोन जो सेठ घुरे हैं कराची में बंगलो घुरे हैं अमेरिका जो वीजो घुरे हैं चाइना में नौकरी घुरे हैं फर्श वारा फर्श घुरन पर जेके अर्श वारा होया ओहे मालिकन खां अर्श जी गाल पिया अम्मा फातिमा ज़हरा जवाब दिनो ओ मुझा आका निकाह में सुनो शेर खुदा का कबूला बेनियाज रब जे दरबार में सवाला जेकड़े हक महराज इमामुल अंबिया जे बचड़ी के दिनो तो वने त पो मुझो अर्ज इहो आ मौला त हक महर में अज मूसा वायदो कयो वने त कयामत जे दी मुझे महबूब बाबा जे उम्मत के रब मुआफ करे जन्नत में मोकले छड़ी दो ओ बेवफा मुसलमान तो के इया खबर काने अम्मा फातिमा ज़हरा जाई कदहिया तो के इया खबर काने अम्मा जो निकाह थियो कदहिया लेकिन मुझे अम्मा जो प्यार निहार छो न प्यार करे
चो त जिब्रील के भी जदे महबूब के राजी करणो पयो हो त जिब्रील भी हिकड़ो ही जवाब दिनो आका ॿियो कुछ भी न खपे पर मुंहिंजा हुजन उम्मत तुंहिंजी हुजे त जन्नत में पहुंचाया चो त जिब्रील के खबर आ त हुजूर के राजी करणो आ त उम्मत सा प्यार करणो आ मुझे अम्मा कायनात के बुधाए रही आ हे रुगी जिब्रील जी गाल ना है पर मां पंहिंजे महबूब इमामुल अंबिया जी गाल थी कया त मां उन में राजी हां जे मुझो महबूब बाबा मोहम्मद मुस्तफा राजी आ मुझो महबूब छा में राजी आ चो उम्मत जे बख्शिश में गला छा में राजी आ उम्मत जे बख्शिश में राजी आ तो तोखां तो पूछा जेको महबूब भी उम्मत ला दुआ घुरे महबूब जा बचड़ा भी उम्मत ला दुआ घुरन जे कदे अन्या मथे वधा एकड़ो जुमलो अरबी जी इबारत पढ़ा गाल दुखी आ ॾाढी गाल दुखी आ ॾाढी पर अल्लाह करे मन बर्दाश्त करे सगी आलम अरवाह जे अंदर काथे वरी कुछ थोड़ो गाल काथे आलम अरवाह जे अंदर महफिल तरब कई हुई कुरान भी बुधाए रहियो आ व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन आलम अरवाह में महफिल त मुझे बेनियाज फरमाया लेकिन ओते थियो छा चाहे जो जंहिंजी जेस ताईं पहुंचाओ न के ओस तो ही खबर आ एकड़ो ही जुमलो काफिया अजीजान मन याद रख जा फर्शकों थी मथे हला जदे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के मुझे बेनियाज रब फरमायो ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब पांजे मिटन माइटन के मां अल्लाह जे दीन जो पैगाम दे जदे पहरो दफो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पहाड़ी ते पांजे रिश्तेदारन के गद करे ऐ मुझे आका फरमायो दियो खबर तव्हां मां मुझो साथ केर दींदो मुझो साथ गालायो मुझो साथ जवान भी वेठा होया वडी उम्र वारा भी वेठा होया नंढड़ा भी वेठा होया पूरी दुनिया जी तारीख के पलटो नहीं दिसो केर हुयो जेको वेठो हो त दीदार न पियो करे सके पेरन भर मथे पियो थे जी बार ये मथे थींदो आ त महबूब जो दीदार कया ये हर हर मथे केर पियो थे चो बियो कोई न पियो थे सुनो अली शेर पियो थे सुनो शेर खुदा हर हर पेरन जे आंगुरन ते भी मथे थे महबूब चयो दियो खबर केर मुंजी मददगारी कदो मूसा गड दुखन सुखन जो साथी थींदो मुश्किल घड़ी में गड हुंदो सबई खामोश हुया मित्र माइट अजीजो अकारब खामोश हुया अगर सबनी मां उठी कहे जवाब दिनो ओ केर हुयो जो हसन ऐ हुसैन जो बाबो अलीउल मुर्तजा होयो केड़न लफ्ज़न में तो के बुधाया शान अहल बैत केड़न लफ्ज़न में तो के बुधाया पंजतन पाक लेकिन ही बड़ी गाल नहीं थो वने बल्कि हसन जमाली जे इलाके में अहले इल्म जे ला तोहफो आलम अरवाह जे अंदर मुझे बेनियाज रब ऐलान फरमायो मई यश्तरी मिन्नी मई यश्तरी मिन्नी के रहे जेको मुखा खरीद कंदो मौला छा खरीद विक्रो करे रहियो जेको खरीद कंदो बेनियाज रब जे तरफ जवाब ईंदो आ असाइद खल्की मुझी गुनहगार मखलूक मुखा केर खरीद कंदो तवज्जो रहे इयो काथे ऐलान थी रहियो जवाब दियो काथे थी रहियो आ
आलमे अरवाह जे अंदर बेनियाज़ रब जॾहिं तमाम अरवाहन सां खिताब कयो, अल्लाह जे ज़ात फरमायो पहिरें अंबिया के खिताब थियो, बाद में जमी आलमे अरवाह के खिताब थियो। अलस्तु बिरब्बिकुम त ॿुधो वियो आहे, लेकिन अॼु ॾींहं ताईं गुल मोहम्मद अॼु ॾींहं ताईं एतिरो त सभिनी ॿुधायो आहे त अलस्तु बिरब्बिकुम, अल्लाह जे ज़ात सवाल कयो। कालू बला, कालू मना चयो, जवाब आयो बला में। अल्लाह अलिफ सां सवाल कयो, जवाब वारनि बे सां जवाब ॾिनो। अल्लाह छा सां सवाल कयो? अलस्तु बिरब्बिकुम, तवाजो परवरदिगार केरा? आलमे अरवाह जवाब अलिफ का बाद बेसा दिनो बला बला हाओ असां जो परवरदिगार मुझा मौला तू ही आ। सवाल अलिफ सा जवाब बेसा, इहो ही सबब आ जो अज भी जॾहिं ॿार खे पढ़ाइबो आ क़ुरान त अलिफ खां शुरू कबो आ। जॾहिं क़ुरान पढ़ी पूरो कंदो आ त हर दफ़े वरी बे खां शुरू कंदो आ। राज वॾो आहे, घणो करे नवाब शाह में ॿुधायो, हिते वरी कोन थो ॿुधायां। मता ख़ासि केली चवे त यार नवाब शाह वारी ॻाल्हि वरी फ़क़ीर हिते कई आहे। अॻिते वध अज़ीज़ाने मन, अल्लाह जे ज़ात फरमायो